जी नाज़रीन, अॼु सॼे पाकिस्तान जियां सागर ज़िले जा सहाफ़ी भी पीका ऑर्डिनेंस ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहिनि। अॼु सागर प्रेस क्लब आॾो मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल सहाफ़ियुनि बुख हड़ताल कई आहे। अचो त उन्हनि खां मालूम कयूं। पाकिस्तान जे आवाम जी आवाज़ खे दॿाइण जी हिकिड़ी साज़िश आहे। हुक्मरान जेके आहिनि पंहिंजे करप्शन खे लिकाइण जे लाइ हिननि अहिड़ो कानून पास कयो आहे त जीअं सहाफ़ी हक़ ऐं सच जे आवाज़ खे उजागर करे न सघनि। उनजे करे न त फेक न्यूज़ जे हवाले सां पाकिस्तान में ऑलरेडी कानून मौजूदु आहे। जॾहिं कानून मौजूदु आहे त पोइ हिकु अहिड़े क़िस्म जे एक्ट तव्हां जेको आहे जल्दी में पास करण जो मतिलबु छा आहे? असां इन कानून खे रद्द कयूं था, पीका कानून खे। ऐं हमेशह आमिरियत दौर में थींदो आहे, पर हीअ त जेकी जमहूरियत जी आड़ में आमिरियत जो कानून आणे, पीका कानून आणे ऐं 26 आइनी तरमीम खे आणे, इहो सहाफ़ियुनि खे ऐं जज खे सोढ़ो करण जे चकर में आहिनि। पर ख़बर कोन्हे त सहाफ़ी ऐं जज जेके अदलिया आहे इहो मुल्क जे लाइ अहम हूंदो आहे, अहम सुतून हूंदा आहिनि। असीं इन जी मज़म्मत कयूं था। असीं सहाफ़ियुनि सां हमेशह गॾु रहंदासीं ऐं इन कानून खे बि रद्द कयूं। सुप्रीम कोर्ट खां मुतालबो था कयूं, इहो जेको कानून हिननि जी राति जी ऊंदाही में पास कयो आहे, इन खे फिलफोर वापसि वरितो वञे। अॼु सागर जा सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि, न सिर्फ़ु सागर बल्कि पूरे पाकिस्तान जा। हिते इज़हार जी आज़ादी आहे, उन जो हक़ ताईं कंहिंखां नथा खसे सघो, कंहिंजी ज़बान बंदि नथा करे सघो। इज़हार जी आज़ादी आहे, हर माण्हू ॻाल्हाए सघे थो, लिखी सघे थो। ऐं हिन कारे कानून खे फिलफोर जेको आहे वापसि वरितो वञे। तो त पाकिस्तान में हर माण्हू खे पंहिंजे जज़्बात जी, पंहिंजे ख़्यालनि जी, पंहिंजे इज़हार राय जी मुकमल आज़ादी हूंदी। जॾहिं 1973 जो आइन इहा तहफ़ुज़ ॾिए थो आम माण्हुनि खे त अहिड़े क़िस्म जा जेके कानून आहिनि इहे सिर्फ़ु इन करे पास कया पिया वञनि त हिते हुकूमतूं नाकाम थी चुकियूं आहिनि, हिते इदारा नाकाम थी चुका आहिनि ऐं माण्हू पंहिंजे इज़हार जी आज़ादी कनि था, उन्हनि ते कावड़ कढनि था या उनखां इंसाफ़ जी घुर कनि था, उनखां तहफ़ुज़ जी घुर कनि था ऐं पंहिंजे लाइ अमुन सख़्त लफ़्ज़नि सां मज़म्मत कयूं था। ऐं जॾहिं इहो नवाज़ शरीफ़ ऐं उन पंहिंजे इमरान ख़ान आंदो पए त उनजी नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सख़्त मुखालफ़त कई। असां उनखे पुरज़ोर अपील था कयूं त हिन खे रद्द कयो वञे ऐं हिन जे जेको आहे सो सुप्रीम कोर्ट जे जज खे, चीफ आर्मी खे, सभिनी खे चवंदा जो पीका एक्ट खे रद्द कयो वञे। इहो माण्हुनि जे आवाज़ ते तलवार आहे। गैर कानूनी ऐं गैर आइनी रबड़ पार्लियामेंट जेको इहो एक्ट आंदो आहे, इहो असां सम्झूं था त रूल ऑफ लॉ जे बिल्कुलु उबतड़ आहे, गैर कानूनी आहे ऐं पाकिस्तान जी ग़रीब मिसकीन जी आवाज़ खे बंदि कयो वियो आहे। असां इन जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था। हीउ गैर आइनी इक़्तिदाम आहे, इन खे ख़तमु कयो वञे। जीअं 26 तरमीम करे उन्हनि ख़ुदि अदलिया खे ई पेर कड़ी हणी छॾी या ॿिया कानून पास कराइनि। पीका एक्ट बि उन्हनि जी उन साज़िश जो हिसो आहे त जीअं सहाफ़ी खे बि पाबंदि कयो वञे त हक़ सच जी ॻाल्हि न थिए ऐं गवर्नमेंट जी जेके ख़ामियूं आहिनि, जेके गवर्नमेंट जूं वीकनेस आहिनि, उहे ज़ाहिर न थियनि। ऐं पीका एक्ट ॾिसो अहिड़ो आहे त जीअं हू जेको कूड़ ॻाल्हाइनि उहो सच आहे, बाक़ी जेके सहाफ़ी साफ़ गो आहिनि, जेके बेबाक सहाफ़ी सच ॻाल्हाईंदा, उहो जेको बि कुझु ॻाल्हाईंदा उन्हनि ते उहे पाबंदियूं हणी ऐं उन्हनि कानून में फासाए, उन्हनि सचनि सहाफ़ियुनि जो सच बि कूड़ थी वञे ऐं उन्हनि जो जेके गवर्नमेंट जो कूड़ बि सच साबित करे। ऐं हिकिड़ो कानून हिकिड़ी अंधेरगिरी जो कानून आहे। जी नाज़रीन, अवां सागर ज़िले जे सहाफ़ियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि चयो त हीउ जेको पीका ऑर्डिनेंस आहे उहो इज़हार जे आज़ादी ते पाबंदी आहे, कलम ते पाबंदी आहे, कैमरा ते पाबंदी आहे। असीं हिन ऑर्डिनेंस खे रद्द कयूं था ऐं सॼे पाकिस्तान जे सहाफ़ियुनि जी सागर जा सहाफ़ी सरापा एहतजाज आहिनि। असलम मेमून, KTN न्यूज़ सागर।